रात जो तमाम काफ़ी हिस्सो गुज़री चुको है। अवांखे लख लख मुबारक हुजनि जो अवां हिन सख़्त सर्दी वारे मौसम में हिन टेम ताईं जमी करे कुरान पाक जो दीदार भी कयो आहे, कुरान पाक जूं ॻाल्हियूं भी ॿुधियूं आहिनि, आलमन सगोरन जा बयान भी अवां ॿुधा आहिनि। अल्लाह सही इंशाअल्लाह जेको जेको अवां आलमन को ॿुधो आहे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चओ। अहिड़ा गिलास बिरोई खीर में नथा खणी अचनि, कोन था खणी अचनि, पाणीअ में अहिड़ा गिलास अथनि, खीर में अहिड़ा गिलास रखी वरी खीर में वरी नंढा काए वारा अलाए काॾो मत कया अथव। अवां जेको कुझु ॿुधो पर कोशिश कयो त उन ते अमल कयो। जलसो ॿुधणो पंहिंजी जाइ ते सवाब आहे, क़ुरान पाक जो दीदार करणो पंहिंजी जाइ ते सवाब आहे। असुल शइ अमल जी आहे, पर असां में वरी उहा शइ नज़र नथी अचे। जलसा वाइज़ तमामु घणा ॿुधूं था पिया, अमल जी ॾाढी खोट आहे। जलसो ॿुधूं पोइ बि रब खे छॾे ॿिए खे सजदो कयो, अवा हिन जलसे जो फ़ाइदो थियो? थोरो ॻाल्हायो न। जलसो ॿुधूं पोइ बि रब खे छॾे ॿिए खे सजदा कयूं, इहो जलसे ॿुधण जो फ़ाइदो। जलसो भी ॿुधो पोइ बि अल्लाह खे छॾे ॿियनि खां घुरंदा वतऊं। सजदो कंहिंजो कबो? तवज्जो के सजदो नंबर पहिरें ते अकीदो तौहीद वारो, नंबर पहिरें ते फरमाए कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। खाराण वारो केरो? तहां को छो थो ॻाल्हायां, कुछ निंड फिटे वरी उबासिन मथों उबासी सफ़ा अखियूं लाल लगी पई त कुछ तहां जो अखियूं ता लाल को घट कजन। खाराण वारो केर? मौत हयाती जो मालिक केर? नफ़े नुक़सान जो मालिक केर? सजदे जे लायक केर? औलाद ॾियण वारो केर? अल्लाह को सवा ॿियो कोई? नंबर पहिरें ते अकीदो तौहीद वारो, जंहिंजो अकीदो तौहीद जो मज़बूत थियो त कामयाब थियो। यार जो सबक पहिरियों सबक अकीदो, पहिरियों नंबर सबक अकीदो तौहीद वारो, ॿियो नंबर सबक मुख़्तसर थी पर याद रखजांइ। वञे लाइट बंद कर मोबाइल। ॿियो नंबर सबक मां वाज़न में अर्ज़ कंदो रहंदो आहियां, पराए हक़ जे वेझो न वञजांइ, पराए हक़ जे वेझो न वञजांइ। इंशाअल्लाह नथा कयो, मना मुड़न जो इरादो न आहे। मां इंशाअल्लाह ॿुधा पराए हक़ जे वेझो न वञजांइ। मां चुप छो थो कयां, तव्हांजी इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां। चओ इंशाअल्लाह पराए हक़ जे। ओ वॾड़ा मां अवां खां वाइदो थो वठणु चाहियां, ओ वॾड़ा पंहिंजे हयातीअ में नियाणियूं पढ़ाए वञजांइ। इंशाअल्लाह न चओ, इंशाअल्लाह तो ओ वॾड़ा पंहिंजे हयातीअ में, पंहिंजे हयातीअ में पंहिंजे हथनि सां नियाणियुनि जो ॿार लाथियूं वञजांइ। चोरो तव्हां त इंशाअल्लाह कयो, मन वरी पोइ अल्लाह नियाण खां बाद में तहां जो वारो ईंदो। ओ वॾड़ा नियाणियुनि खे पढ़ायूं वञजांइ, नियाणियुनि सां गॾो गॾु पुटनि जो बि ॿार लाथियूं वञजांइ। महबूब जे नियाणियुनि खां वधीक कंहिंजूं नियाणियूं पाक महबूब नियाणियूं पढ़ाए छॾियूं, तोखे मूंखे बि नियाणियुनि जो ॿार लाहिणो पवंदो। 15 सालन में 16 सालन में मिठड़े मोहम्मद करीम नियाणियूं पढ़ायो। तुझे मुझे नियाणियुनि जा 20 साल 25 साल गुज़री वेंदा, पर अबे अम्मा खे ख्याल न हूंदो आहे। अबे अम्मा खे ख्याल
अन्ना चौदो मुझी न्याणी नंढड़िया मुझी न्याणी नंढड़िया मुझी न्याणी मासूमा वात मोखीर तो वैस नकल में पदर मुसलमान महबूब जे न्याणो खमते के जुन्याणी पाक नान अम्मा फातिमा सन जेरी न्याणी के जी न्याणी पाक नाए पाक महबूब पंजी न्याणी पणाया तो के मुखे भी न्याणी पणानी पवंदी शरो नमाज पढ़न इस्लाम जो कम नाहे शरो तस्बीह पढ़न पेरे सिर्फ में भी इस्लाम नाए इस्लाम जमण का वठी करे मरण ते के कशे जो नालो इस्लाम अजो वादो पक्को कई वन जाए मिठे मोहम्मद जी सुन्नत अदा कभी पंजे न्याणी जो बार लाहिबो लिखो पियो किताबन में जकरे न्याणी घर में जवान वेठिया न्याणी घर में जवान वेठिया रिश्ता भी पंजन जा नेकन जा चंदा पिया अल्लाह ताकत भी दिया उठान जी न्याणी नथो पढ़ाए त नमाज कबूल न पवंदी नमाज कबूल हो छड़ो हजन उमरन ते नाहे हा बार अदा करणो पवंदो अल्लाह सही मुखे भी अमल करने की तौफीक अता फरमाए अवा के भी अमल करने की तौफीक अता फरमाए मां छाड़ कर चंद में तवा जा वठन तो चाया है जुमलो चंदो मां अजो लंज न रहिया शनास न रहिया दीद न रहिया इन बेहयाई दौर में न्याणी विहारो जायज नहीं जायज नहीं जायज नहीं चौनशाला पढ़ाईंदा ओ वडड़ा न्याणी भी पढ़ाए जाए पुटन जे लाइ भी अर्ज कयूं तो वञाए पुट भी पढ़ाए जाए पुट भी पढ़ाए जाए यानी नेट ते इम्तिहान तू भी ॾिठो हूंदो नेट ते हाणे हिकिड़ो पोड़ो आहे ॾंद बि हिकु ॿ बचो अथसि ईअं न ॾंद बि हिकु ॿ बचो अथसि चवे थो मूंखे हिन सियारे में शादी न करायो त पोइ मुंहिंजे जीअण जो हक़ कहिड़ो आहे कुरानी जा नट बुलट सालंदर दुहा टायर वायर सब खत्म थस काश है न थस रोड ते हलण जेड़ो भी ना है वो भी चवे तो हिन महीने में शादी न कराए तो मुझे जीवन जो हक हो जेकरे 85 साल जो पोड़ो महीनो न तो बी सके त वो बिरो जे छोकरे 55 साल जे डोह क्यों न दा गल पाण में टा को बुधे दे न धुन आवा ओ वडड़ा अर्ज तो कयूं वञाए पुटन जो भी बार लाए जाए पुटन जी भी शादी कराए जाए हाँ नौजवान के भी माहे जुमलो चवा पा अवा भी पंजा पैर सुधारियो थोड़ा पी मां जा फरमा बरदार थो शादी खोड़न बाकी पीयू ॾिसे त पेरे के शादी कराई छोरे के उन महीने जुदा थियो त बाकी ॿियो पटका बदराई जागो दाल न जागा ओ जुरा बुरो क्यों की जब वापस कर साच में बुरो क्यों ये नतिया जेल में शा क्या ओ नौजवान अवा के हेर जो कया अब्बो से तो शादी तई अब्बा अब्बा पो करे अम्मा के याद पो करे शादी को बाद में पी मां जो दगुई छड़े वियो 25 साल सबक पढ़ाया से पीउ मां साल एक रात जे सबक में 25 सालन जा सबक हो था वञे न दो ॻाल्हाए जो सियारो लॻो पिया तकड़ बि न कजाए थधि बि घणी थी पई थधि बि घणी आहे हाँ घर वाले जो भी हक थी पर पीउ मां जो हक मथे आ पीउ मां जो हक मथे आ ओ नौजवान पीउ मां जी फरमा बरदारी कर पीउ मां राजी थी अल्लाह राजी थी पीउ मां राजी थी मिठो मोहम्मद करीम राजी थई पीउ मां राजी थी मिठो मोहम्मद करीम राजी मिठो अल्लाह राजी अज नौजवान वादो कयूं वञाए पीउ मां सां न फिटाइबो पीउ मां के घट वध न ॻाल्हाइबो नौजवान जे मथां मूंखे अफ़सोस थींदो आहे पोड़ा चवंदा आहिनि ज़ाल जे साम्हूं पीउ मां के बच्चा बेइज़्ज़तो था कनि सिर्फ ज़ाल के खुश करण जे लाइ वेठो माउ के गारियूं ॾींदो भेण के गारियूं ॾींदो नौजवान माउ रोआरे पीउ रोआरे कुछ न बचे सस सहुरे जो भी तुझे मथो हक आ पर पीउ माउ जो हक मथे आ
वडन के महे तुमलो तवा कुछ असा वडन जो भी कसूर असा वडा भी पंजे कसूर में पान लोड़ी दाओ से कि असा वडन जो कसूर जे करे के न्याणी पणाईंदा उन सा शर्त केरो कंदाओ न्याणी दींदाओ हे शर्त कंदाओ टावल पी माओ को जुदा थी त पो न्याणी दींदो माए अब ये मुसीबत आउंदी आ छा चनो पीउ मां को जुदा थी त पो न्याणी ॼा ठीक आ हुन को त पीउ मां जुदा करे हिन वारो छोरो जवान थींदो त हिन जे पुट सां भी शर्त सागो त तू भी पीउ मां को जुदा थी त पो संग मिलंदई पो जने हिन वारो पुट जुदा थे त पो ॾिसो झोला खणी तो पिटे ते ॿे जा पुट जुदा किए थे वडड़न के हे भी जुमलो मा चवा तो ओ वडड़ा न्याणन के फी सबीलिल्लाह दी जानत जो के दौर में मुसीबत याद दिले ही चोंदो आ मुखे 2 लाख दे 3 लाख दे मां रुपयो भी न रखंदम सजो डाज न्याणी खे दींदम जरियत कोन थी चवी त तू अगले को 2 लाख 3 लाख वठी न्याणी के डाज दे तो के 1 वगे जी नसीहत ताकत आ न वसियत आ 1 वगो दे पर न्याणी के पैसा ते साड़ा चो इंशाअल्लाह आइन गाली दुखी मा समझा थोड़ो मो वाला थदे में तो फिरे वाला वायदा तो फिरे आजे चो इंशाअल्लाह कम जेको भी कबो सुन्नत को परे न कबो चो इंशाअल्लाह ओ भाइरो भेनरुंडो हक न खाइजो भेनरुंडो हक न खाइजो असा हे समझो आ न्याणियुनि के हक ॾियणो शरीयत नथी चवे कुरान में लिखियो पियो लिज़कर मिसलु हज़िल उनसयैन अल्लाह फरमायो पुट जो भी हिस्सो आ त न्याणीअ जो भी हिस्सो आ शामिल लिखियो पियो पुट जो भी सोआ न्याणी जो भी सोआ मां उम्मीद कयूं तो वञा भाइर भेनरुनि के हक ॾींदा मां उम्मीद कयूं तो वञा पुट न्याणियुनि के हक ॾींदा न्याणियुनि जो हक न खाईंदा जेकॾहिं पीउ माउ जो औलाद जे मथां हक आ त औलाद जो भी पीउ माउ ते हक आ ओ नौजवान हे भी वायदो कयूं वञाए त पंहिंजे बच्चन के पर्दो कराइबो इते थोड़ा परेशान थी वियो जो तो यो कम पाण को चिड़े लानो थोड़ी अगली सरकार ॾाढी आ अगली सरकार खणी पाण चई भी वञो त आलम चवन था पर्दो करायो पर होडो वारी सरकार भी मने त सियाणा मुझे लफ्ज़न जो जवाब न ॾींदो अल्लाह उन्हनि के भी तौफीक दींदो पर्दे जी जाओ अल्लाह उन्हनि के भी तौफीक दींदो पर्दे जी अल्लाह अकबर मां छड़ो अवा को हे वायदा तो वठंदो अल्लाह वादो करे इंशाअल्लाह खीर में पानी न मिलाइबो एक बेटे जोदा ॾिसो मुंडे ॾिसो ना भला जेकॾहिं 2 लोटा विझंदा त फिलहाल लोटे ते गुज़र कयो जेकॾहिं को लोटो विझंदो पानी तो हली अध लोटे ते भी कुछ तो हथ बंद क्यों कि न राशन महंगो एडो राशन भी महंगो कोने जेडो असा पानी जी दबदबा कई वेठा चो इंशाअल्लाह हलाल के हलाल करे खाइबो हलाल के हराम करे न खाइबो चो ते इंशाअल्लाह परावा बन्ना न कटबा चाचू परावा बन्ना चो इंशाअल्लाह परावा खाता न मटाइबा पराए ज़मीनन ते कब्जो न कबो चो इंशाअल्लाह पराए ज़मीनन ते कब्जो न कबो वादो कयो त माप तौर में खोट न कबी दुकान वारन के तो चवा चो वादो कयो माप तौर में खोट न कबी हे समूह के तो चवा वादो कयो व्याज का परे रहबो कणकन्या हेतरी मसती आने बोल करे छे 2000 मुजो मणो थी जेके पैसा मिलनी वठ जाए सरकार जमल 4000 कढे न पो झोल जले पिट जाए खुदा तबाह करे सिंध के तू सुधरे तो के चयो के 2000 वठ हाने 4 दिन हण में बेजो केरो कुछ असा वारो वायदो थी रग जी सुई जा मरीद चढ़ई जा मरई तो इंशाअल्लाह चढ़े दे बोलिए के तू हलाल व्याज को बच्चो हलाल खा त बरकत ही बरकत चो इंशाअल्लाह व्याज को परे रहबो चो इंशाअल्लाह व्याज खाओ चो कूड़ी शाहिदी न दिबी कूड़ते कसम न खणबो ओरे पाड़े सा भलो हलबो
नौजवानों तव्हां खे बि अर्ज़ु थो कयां असांजे नौजवाननि जो ब्लड प्रेशर 24 कलाक हाई बीठो आहे। स्त्रीअ में लटो सड़ी पियो त बि तलाक 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 अरे ब्रेक त हणो बत्ती विसरी वई खंड विसरी वई तलाक 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 ओ वॾी साई मुंझंदी पिण से चवंदो चिड़ में ॾिनई तलाक बाबा खे प्यार में मिलंदी आहे मथां को तलाक प्यार में तलाक थींदी झेड़े में आहे वरी टे तलाकूं ॾेई विहारी वेठा हूंदे मूं वटि हिकिड़ो पीउ पुट जो फ़ैसिलो आयो पिण ते छा थो चवे चइसि 2 तलाकूं ॾेई वियो पोइ 3 ते वात ते हथ ॾिनो ऊ करे पोइ ॿाहिरि लफ़्ज़ कढणो हेड़े मझ मुफ़्तीअ जा पुट 15 साल उस्ताद वटि पढ़ियासीं गोॾा खोड़ मोचड़ा हया उस्ताद त बि असां अहिड़ा मसइला यादि रखिया छोरे को पुछो तूं ॾे हवाल जो साल असांखे ख़बर ई न आहे घणा दफ़ा केतिरियूं ॾेई छॾियूं छा जेकॾहिं 3 तलाकुनि वारी घर में विहारियूं वेठो आहे त पोइ यादि रख इहो ख़ुदा जो अज़ाब आहे या ज़िना या ज़िना या ज़िना या सभु ज़िना में गुनाह में बराबर जा शरीक चओ इंशाअल्लाह हिकु दफ़ो कंट्रोल कबो वरी पोइ वॾा वकील थी वेंदा छा वॾा वकील थी वेंदा हे दफ़ो खणी तव्हां चओसि वठी वञ ॿीहर ईअं अरे मां खे चवांसि क़ुरान सिधो थो झले थो चो इंशाअल्लाह चेहरे ते महबूब जी सुन्नत सजाए चो कैसा ठगी कूड़ ते वापार दोखो बनंबरी न कभी दिल साफ हो जाई हर एक सा भलाई कर बच्चन सा ओड़े पाड़े सा मिस्कीनन सा ऐं हे महीने हिन महीने को मथो महीनो केड़ो तो अचे ॾाढा मथो महीनो केड़ो तो अचे हाणे को वठी सोचींदो त मरी वियासीं अलाए घणा कलाक रोज़ो हलंदो हाणे को वठी करे समूरनि डॉक्टरनि जा पर्चा गॾु कजाए शहदाद कोट वारा डॉक्टर कंबर वारा डॉक्टर सही डॉक्टर चवनि था त तूं हले त अल्लाह जे सहारे पो हाणे रमज़ान जा रोज़ा तूं भले न रख डॉक्टर खे नथो चवे त सॼे आंक जी मानी बि खाई थो वञे डॉक्टर के नथो चवे त नंढनि ॿार सुता पिया जा बि पापा खाई थो वञा मादो बि उते सही थी आंड्रा बि सही थी बाक़ी रमज़ान में तुंहिंजो मादो ऐं आंड्रा ख़राब चओ इंशाअल्लाह रोज़ा रखबा न त पोइ बि भला ईद ते त गॾु हुजो अलाए सम्झो था नथा सम्झो चओ इंशाअल्लाह रोज़ा बि रखबा आलमन सां बुजुर्गनि सां नेकनि सां हे जेके तव्हांजे कोठड़े में ॿारड़ा पढ़नि था मुबारक हुजे इन्हनि जी ख़िदमत कयो इन्हनि जी छा ख़िदमत कयो अल्लाह सही मुंहिंजो अचणु अव्हां जो अचणु शल क़बूल ऐं मंज़ूर फरमाए जेके वॾा हीअ दुनिया छॾे विया हिन ॻोठ वारा ओड़े पाड़े वारा समूहनि जे लाइ दुआ बि घुरूं या जेके मरीज़नि वीचारा परेशान आहिनि समूहनि जे लाइ दुआ बि घुरूं अल्लाह सही शल समूहनि जो भलो फरमाए वाक़िअ दावा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला अल्लाहुम्मा वसल हादिस सवाब लिअरवा जमील मुस्लिम अल्लाहुम्मा मग़फिर लहुम अल्लाहुम्मा अजल कब्र मरूदतुम रियाद रब्ब रहमुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा शफि आहातना वक़्ज़ हजातना वादितुना व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद व आलिहि व सल्लम अजमईन ला किलो गला माफ कर